अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एहतसाब न्यूज़ में भली कार। नाज़रीन, सकरन मास्कर अली लाखों की रिपोर्ट मुताबिक़ सिंध की सदाबहार नौजवान सिंगर हैदराबाद की अली पैलेस फेज़ 2 की रहवासिन बुशरा अली इंसाफ़ के हासिलात लाइ पंहिंजे माउ बेबी शबाना ऐं मासूम भाउ गुलाम शबीर सां गॾु नेशनल प्रेस क्लब सकरन पहुची वई, जिते हिन दाईंदे ॿुधायो आहे त बाअसर शख़्स चनेसर आरेसर सां 2 साल अॻु हिकु एल्बम रिकॉर्ड करण वास्तो थियो, जंहिं सबबु मूंखां इन शाइरनि जी शाइरी जा 2 एल्बम कराया, जंहिंखां पोइ ॼाणल शख़्स मुंहिंजी माउ बेबी शबाना खां मुंहिंजो रिश्तो घुरियो ऐं मुंहिंजे माउ जे इनकार बैदि चनेसर आरेसर मूंखे वर्ग लाइ ब्लैकमेल करणु शुरू कयो ऐं मूं पारां शादीअ खां इनकार करण ते ज़बरदस्ती शादी करण लाइ ज़ोर भरियो। शादी न करण जी सूरत में हुन मूंखे ऐं मुंहिंजे घर भातियुनि खे मारण जूं धमकियूं ॾिनियूं ऐं मूं ते 25 लख वठण जो कूड़ो इल्ज़ाम हयो, जॾहिं त ॼाणायल शख़्स जे धमकियुनि बैदि आऊं हिन वक़्तु कंहिं बि शादी जे प्रोग्राम में वञी नथी सघां, जॾहिं त मुंहिंजे गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो ॻाइणु वॼाइणु आहे। ॿिए पासे बुशरा अलीअ जी माउ बेबी शबाना रोईंदे ॿुधायो त सिंध जा असीं यतीम ग़रीब फ़नकार आहियूं, इज़त सां ॻाए पेट गुज़र करियूं था, इज़त जो सौदो न कंदासीं। हिन ॿुधायो त 2 साल अॻु चनेसर आरेसर भेण चई ऐं मूंखे चयो त तूं मुंहिंजी भेण आहीं। उनखां पोइ मूंखां मुंहिंजी न्याणीअ जो रिश्तो घुरियो ऐं मुंहिंजे इनकार बैदि असांजो दुश्मन थी पियो आहे ऐं कूड़ा इल्ज़ाम हणी असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं सबबु ख़ौफ़ में असीं वठिजी विया आहियूं ऐं कंहिं प्रोग्राम में नथा वञी सघूं, जंहिं सबबु ज़िंदगी खां तंग अची विया आहियूं। जॾहिं त संदसि मासूम भाउ गुलाम शबीर चयो त चनेसर आरेसर जे डप में स्कूल बि नथा वञी सघूं। हिननि वज़ीर आला सिंध सक़ाफ़ती वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त मामले जी जांच कराए असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।